सिंध में पानी खोट शिद्दत इख्तियार करे वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। टंडबागु में पानी खोट, सिमनालन ऐं वाहन जी खाटी न थियण ख़िलाफ़ लाड़ आबादगाह फोरम जे सॾ ते नसरुल्लाह जरवार, सुमार लुंड, परवेज़ आराइन ऐं मोहम्मद बख्श चांडियो जी अॻवानी में आबादकारनि पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। दादी में पीपी हारी कमेटी पारां अब्दुल मुतलिब पंवर, मुनीर पंवर, अली हैदर मल्हा, अमीर हमज़ा सोलंगी ऐं ॿिनि जे अॻवानी में एहतजाज कयो वियो। वारिस ॾिनो माछी में पीपल्स पार्टी पारां न्यास हुसैन अबड़ो, मंज़ूर हुसैन डाहाणी, अल्हा ॾिनो बिरोही, ख़ैर मोहम्मद बूसण, गैबुल्ला बूसण, सिकंदर अली खोसो ऐं दीदार ख़ान बोज़दार जी अॻवानी में माछी रेगुलेटर ते धरणो हणी टायरनि खे बाहि ॾिनी वई। मुलाकातियार में गाजी वाह जे पुछड़ी जे आबादकारनि ॻोठ चौधरो में नए पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो करे पाणी खोट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। गौसपुर में पीपी हारी कमेटी के कारकुननि ज़िले सदर जाहिद हुसैन मीरानी, लाल खान बिजरानी, कुदरतुल्ला, अब्दुल नबी मलिक ऐं ॿिनि जी अॻवानी में इंटज़ हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई मुज़ाहिरो कयो। होॾां नओकोट वेझो ऋण शाख जे आबादकारनि अरबाब अनवर, अरबान इनायत, ओस्मान हालू ऐं ॿिनि जी अॻवानी में रैली कढी वई। मुज़ाहिरनि धरणनि खे ख़िताब कंदे आबादकार अॻवाननि चयो त पाणी खोट शिद्दत इख्तियार करे वई आहे, जंहिं सबबि फसल सुकी ठोठ थी विया आहिनि। पीअण लाइ पाणी नाहे, नोटिस वठी पाणी फ़राहम कयो वञे।